हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु दफ़े नारद मुनि भॻवान वटि वेंकट में आयो। चङो प्रेम ऐं सम्मान मिलियसि। सवाल कयईं त ए स्वामी, अहिड़ो बि को अव्हांजो भॻत आहे जो अव्हांखे बिल्कुलु प्यारो हुजे, जंहिं ते तव्हां कख बि न सहो? भॻवान चयसि त हा। नारद उन जी दर्शन जी अभिलाषा ॾेखारी इच्छा ज़ाहिर कयईं ऐं हिन सम्झो त को वॾो ऋषि मुनि हूंदो। भॻवान ॿुधायसि त फलाणे ॻोठ में फलाणो ज़मीनदार खेती वारो आहे। नारद उन ॻोठ में वियो। हिन जे घर जे ॿाहिरां वेही रहियो। ॾिठाई त सुबुह जो उथी क्रियाक्रम करे कुझु पाठ पूॼा ऐं सिमरन खां पोइ कुल्हे ते रुमाल रखी बेल वठी हलियो ज़मीन ते। नारद बि ओॾां वियो। उते जेको खेती जो कमु थींदो आहे उहो कयईं। शाम जो बेल वठी घर आयो। बेल खे ॿधी भुसो गाहु वग़ैरह ॾेई कुझु नाम जपियाईं। पोइ खाधो खाई कुझु वक़्तु भॻवान जो ध्यानु करे सुम्ही रहियो। नारद खे वॾो अजब लॻो त इहो कीअं भॻवान जो वॾो भॻत थींदो। हिन खे पाण भॻत थोरी चवंदासीं। आयो भॻवान वटि, न को हिन पूॼा कई आहे सही सां, न को ही तपस्या को करे थो। आयो भॻवान वटि। हिन पुछियसि त नारद मुंहिंजे भॻत जो दर्शन करे आए? नारद कुझु ई न पियो। चयईं त साईं, हिन त थोरो कुझु सुबुह ऐं शाम सुमरन कयो, बाक़ी सारो ॾींहुं त पे धंधा कयईं, सो वरी अव्हांजो प्यारो भॻत कीअं थियो? भॻवान चयसि त ए नारद, चङो, पर ही तेल सां भरियल कटोरो अथई। हिन खे सारो ॾींहुं तूं हथनि ते रखी शहर मां घुमाए अच। भॻवान चयसि त ए नारद, चङो, पर ही तेल सां भरियल कटोरो अथई। हिन खे सारो ॾींहुं तूं हथनि ते रखी शहर मां घुमाए अच, पर जीअं हिकु बि फुड़ो तेल जो ना किरे। नारद इहो कटोरो 12 कलाक सारे शहर में फेराए शाम जो वापसि आयो। भॻवान पुछियसि त 12 कलाकनि में तो मूंखे घणा दफ़ा यादि कयो? चयईं त बिल्कुलु न, मुंहिंजो सारो ख़्यालु त हिन कटोरे में हुओ, जीअं तेल न हारिजे। भॻवान चयसि त नारद, तो तेल जो ख़्यालु कंदे मूंखे पल बि यादि न कयो, मगर हू गृहस्थ हुओ। हिन जो मथां एतिरो भार बोझ हुओ। हिन बोझ खणंदे महिनत कंदे बि हेतिरा दफ़ा मूंखे यादि कयो। इहो मूंखे प्यारो छो न लॻंदो? गृहस्थ में केॾा न ख़र्च, केॾियूं न जवाबदारियूं ॿारनि बचनि पालण जूं आहिनि। त हुन गृहस्थ में रही जेको सची दिलि सां मुंहिंजो थोरो बि सिमरन ध्यानु करे थो, उहो मूंखे तमामु वधीक प्यारो आहे। गृहस्थ लफ़्ज़ जी मायने आहे पहाड़ हेठां हथ। घर माना पहाड़ ऐं हस्त माना हथ। गृहस्थ में रहंदड़ त ॼण पहाड़ जहिड़ो हथनि ते बोझ रहे थो। धर्म पालन कंदे जो सत्संग करे थो, नाम जपे थो, उहो वॾो महापुरुष आहे। सुबुह जो उथणु शर्त, सनानु पाणी करे ईश्वर जो नाम जपण ऐं संध्या वंदन करणु घुरिजे, मगर अॼुकल्ह त उथणु शर्त चांहि, बेदा ऐं सिगरेट खपनि। भॻवान श्री रामचंद्र अवतार थी करे बि इहे नेम फर्ज़ पालन कया थे ऐं प्रभात जो उथी उपसना वग़ैरह कंदा हुआ। हिंदू धर्म में इहो नेम जो असां विसारे छॾियो आहे। महाभारत में आयो आहे त धर्म जा 4 पैर आहिनि: सत्य, तप, दया ऐं दान। इन मां को बि घटि थियो त धर्म में कमज़ोरी ईंदी। धर्म पूरी तरह धारण कबो त भॻवान जी सर्वस्थता महसूस थींदी। भॻवान जो पंहिंजे मथां असर महसूस कंदे, कृपा महसूस कंदे। तो जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त
हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो वधि मां वधि। अगरि असां जूं कथाऊं तव्हांखे ॿुधणियूं आहिनि त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञो, उते तव्हां कथाऊं ॿुधो, उन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, जीअं असांजो चैनल प्रमोट थिए ऐं ॿियनि खे इहो चैनल आराम सां मिली सघे। जय सिया राम।